दोस्त अरब मुल्कनि पारां सेफ डिपॉज़िट रोल ओवर सां गॾु हुकूमती कंपनियुनि में सीड़पकारी में दिलचस्पी जो इज़हार। ज़रीअनि मूजिबि सीड़पकारी में दिलचस्पी रखंदड़ मुल्कनि में सऊदी अरब, गॾियल अरब रियासतूं ऐं क़तर शामिल। सऊदी अरब तेल ऐं गैस, बिजली, फाइनेंशियल सेक्टर में सीड़पकारी जो ख़्वाहिशमंद। ज़रीअनि मूजिबि अरब मुल्कनि जो PSO, OGDCL, PPL ऐं डिस्कोस में सीड़पकारी में दिलचस्पी जो इज़हार। ज़रीअनि मूजिबि दोस्त मुल्कनि पाकिस्तान खे $8 अरब जी इमदाद फ़राहम कई। IMF जो मुतालबो आहे त दोस्त मुल्कनि खां सेफ डिपॉज़िट्स अदायगी 3 सालनि लाइ मुलतवी कराई वञे। पुलिस जे शहीदनि जो ॾियारो। पाक फ़ौज पारां पुलिस जे बहादुर शहीदनि खे भेटा पेश। पुलिस जे जवान फ़र्ज़ निभाइण दौरान लाज़वाल क़ुर्बानियूं ॾिनियूं। पुलिस जे जवाननि जी बहादुरी ऐं क़ुर्बानीनि खे हमेशह यादि रखियो वेंदो। ISPR मूजिबि पाक फ़ौज जे ऑफ़िसरनि ऐं जवान शहीदनि खे सलाम पेश कयूं था। शहीदनि पंहिंजे रत सां क़ौम जी हिफ़ाज़त कई। जवाननि जी अज़ीम ख़िदमतुनि असांजी कम्यूनिटी जी हिफ़ाज़त ऐं सलामती खे यकीनी बणायो। शहीदनि जी क़ुर्बानी असांजा हौसला वधाए थी। कराची में पुलिस जे शहीदनि जे ॾियारे वारी मुख्य तक़रीब। सिंध पुलिस अमन अमान क़ाइमु करण लाइ ॾींहुं राति महिनत करे रही आहे। सिंध पुलिस जे जवाननि शहरनि जी तहफ़ुज़ लाइ जान जो नज़रानो पेश कयो। सिंध पुलिस जे शहीदनि जे घर भातियुनि सां वक़्तु गुज़ारणु एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। कुझु ॾींहं अॻु कोटकी में असांजा 4 जवान शहीद थिया। दहशतगर्दनि ऐं धाड़िलनि जो मुक़ाबिलो करण वारनि अहलकारनि जी हौसला अफ़ज़ाई करियूं था। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह जो ख़िताब। चयईं, असांखे सिक्योरिटी अहलकारनि जी क़ुर्बानीनि खे यादि रखिणो आहे। शहीदनि जी क़ुर्बानीनि सबबि अॼु मुल्क क़ाइमु आहे। चंडे आदम लॻ रोही केनाल खे लॻल घारो वधी 200 फुट थी वियो। हज़ारें एकड़नि ते बीठल फसल ऐं केतिरा ई ॻोठ पाणी हेठि विया। इतला बावजूदि इंतिज़ामिया तोड़े आपाशी खाते मां केर बि न पहुतो। पाणी ॻोठनि ॾांहुं वधणु लॻो, लॾ पलाइणु शुरू। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी रोही केनाल खे लॻल घारे जो नोटिस वठंदे सिंध हुकूमत खां रिपोर्ट तलब करे वरिती। PP चेयरमैन चयो त घारो जल्द खां जल्द बंदि करण ऐं नुक़सान खां बचण लाइ समूरा वसीला कट बांधा वञनि। सिंध में 4 ॾींहंनि जी बरसातुनि बाद वॾे वज़ीर जी सदारत हेठि इजलास। मंसूर ऐं हमल ढंढ जी निगरानी करण जी हिदायत। वॾे वज़ीर चयो त मकानी ऐं आपाशी खाते जा अमलदार अलर्ट रहनि। आपाशी वारे सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरे जी वीडियो लिंक ज़रिए ब्रीफिंग। बलूचिस्तान जो पाणी सिंध में दाख़िल नाहे थियो। अॼु गुडू बैराज जी सूरत हाल हेठें दर्जे जी ॿोॾि खां घटि आहे। सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो चवे थो हमल ढंढ आम सतह ते आहे। मंसूर ढंढ में पाणी जी सतह में 4 सैकड़ो इज़ाफ़ो थियो आहे। चीफ मेट्रोलॉजिस्ट ब्रीफिंग ॾींदे चयो त 13 या 14 अगस्त खां ॿीहर बरसाति जो सिलसिलो शुरू थींदो। वॾे वज़ीर चयो त जीअं ई मंसूर ढंढ में पाणी वधे त इहो दरिया तरफ़ वञणु घुरिजे। जिन बि ज़िलनि या शहरनि में पाणी निकाल करण लाइ मशीनरी घुरिबल आहे, उहा फौरी तौर ते घुरी वञे। सिंध में मामूली बरसाति इंतिज़ामिया जा पोल पधरा करे छॾिया। मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी भीजी वियो। रोड ऐं रस्ता तलाउ जो ॾेख ॾियणु लॻा। दादू वेझो काछे वारे इलाइक़नि में नयूं वही अचण सबबि सभई ॻोठनि जो शहर खां राब्तो कटिजी वियो। माण्हुनि जी लॾ पलाण। हैदराबाद, लाड़काणे, जैकमाबाद, मीरपुर ख़ास, दादू, जोही, केन शाह, नसीराबाद, गाजी कावड़, कंबर, शहदादकोट, वॻण, थाणो बुला खान, रांधण ऐं 2 शहरनि में बरसाति। मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति दौरान धार वाक़िअनि में 9 ॼणा फ़ौत, 5 ॼणा ज़ख़्मी, 5 ढोर मरी विया। लाड़काणे जे कुतुब कॉलोनी में करंट लॻण सबबि पोरियत वसीम मेणो फ़ौत। दरियाखान वरी में तेज़ बरसाति दौरान घर जी छित किरी पई। नीगरी दॿिजी फ़ौत, 4 ॼणा ज़ख़्मी। छित किरण सबबि नीगरी तुफ़ैला मलबे हेठां दॿिजी फ़ौत। थाणो बुलाखान में घर जी छित किरण सबबि पीरसन अली मोहम्मद गुरफ़त ऐं संदसि नुंहुं फ़ौत। तुलुक वेझो ॻोठ शाहदोस्त मंगलानी में घर जी छित किरण सबबि पीरसन औरत ऐं नींगर दॿिजी फ़ौत। मंगरियो जे वार्ड नंबर 2 में पाणी वारे मोटर मां करंट लॻण सबबि समीना कंबो फ़ौत। थाणो बुला खान कोहिस्तान जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में बरसाति दौरान 50 खां वधीक घर ड्रही पट। रोड़ी में बरसाति दौरान पोलनि मां करंट लॻण सबबि 3 ॻऊं ऐं 2 मेंहूं मरी वियूं। मेहर बरसां बरसाति दौरान घर जी छित किरी पई। नींगर दॿिजी फ़ौत। संदसि वालिद ज़ख़्मी। शहदादपुर ॻोठ बहादुर कलोई वासी नौजवान रोही केनाल में ॿुरी फ़ौत। सिंध में तेज़ बरसातुनि दौरान मुख़्तलिफ़ केनालनि वाहन ऐं शाख़ुनि खे घारा। हज़ारें एकड़ फसल ऐं ॻोठ पाणी हेठि। दोदापुर वेझो बेगारी केनाल खे घारो। ठकराठो उस्मान शाहुड़ी, पनो आकिल, सिकरन ऐं मेहर बरसां वाहन ऐं शाख़ुनि खे घारा। 1000 एकड़नि ते बीठल फसल ऐं भरपासे जा ॻोठ पाणी हेठि अची विया। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारा बंदि करण विरोधल।
पंजाब, केपी, बलूचिस्तान, आज़ाद कश्मीर ऐं गिलगित में तेज़ बरसात। पेशावर, नौशहरा, बनू, कुहाट, चारसदा, शांगिला, लोअर दीर ऐं बुनेर में बरसात सबबि रोड ऐं रस्ता पाणीअ हेठि। कागान वादी जो बालाकोट सां राब्तो 6 ॾींहंनि खां कटियल। सियालकोट समेत पंजाब जे केतिरनि इलाइक़नि में तेज़ बरसात। बलूचिस्तान में कला, डेरा बुगटी, झलमक्सी, सोबतपुर ऐं ओस्ता मोहम्मद में ॿोड़ जी सूरत हाल। अलर्ट जारी। पीपल्स पार्टी हुकूमत के असेंबली टोड़े नयूं चूंडूं कराइण जी तजवीज़ ॾेई छॾी। पीपी जे सेक्रेटरी जनरल नैयर हुसैन बुखारी जूं ख़ानगी टीवी सां ॻाल्हियूं। चयईं हुकूमत खे को ख़तरो आहे त असेंबली टोड़े ॿीहर इलेक्शन कराए। हुकूमत कमु ॾेखारे त पार्लियामेंट में मज़बूत करण लाइ तयारु आहियूं। सिस्टम डीरेल थियो त मुल्क जो नुक़सानु थींदो। कानपुर में कोट शाहू थाणे जो वॾो मुंशी ऐं एहलकार अयाज़ सनू हथियार बंदनि तां अगवा। ॿई एहलकार लंजू लाड़े खां कोट शाहू वेंदे हथियार बंदनि तां अगवा थी विया। महांगाई ख़िलाफ़ जमात इस्लामी जा रावलपिंडी ऐं कराची में धरना जारी। मुतालबनि जी मञता ते हुकूमत ऐं जमात इस्लामी जे अॻुवाणनि विच में डेडलॉक बरक़रार। जमात इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईम उर रहमान चयो आहे त मुतालबनि जी मञता ताईं धरना जारी रहंदा। लियाकत बलूच जो चवणु आहे त लाहौर में गवर्नर ऐं वज़ीर आला हाउस अॻियां बि धरना हया वेंदा। हुकूमत खे मौक़ो ॾेई रहिया आहियूं, न त असांखे पंहिंजी मंज़िल यादि आहे। मीरपुर ख़ासि सैटेलाइट टाउन थाणे जे हद टांकी मोड़ वटाण ॼातल शख़्स जो लाश हथ। इलाइक़े वासियुनि जी इतला ते पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। सुञाणप न थी सघी। बांग्लादेश में शागिर्दनि जी सिविल नाफ़रमानी जी तहरीक जे पहिरें ॾिहाड़े मुज़ाहिरनि में 23 ॼणा मारिजी विया। हज़ारनि जंग में शागिर्द रोडनि ते निकिरी आया। पुलिस सां चकरियूं। वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद जी इस्तीफ़ा जो मुतालबो। शेख हसीना वाजिद एहतजाज कंदड़ शागिर्दनि खे दहशतगर्द करार ॾींदे चयो त उन्हनि दहशतगर्दनि खे चिभाटियो वञे। सिंध समेत समूरे मुल्क में पुलिस जे शहीदनि जो ॾियारो मल्हाए पियो वञे। कराची समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं शहीदनि खे भेटा पेश। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी, गवर्नर सिंध कामरान खान किशोरी, वॾे वज़ीर मुराद अली शाह, पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जी सदर फरियाल टालपुर, सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून, IG सिंध गुलाम नबी मेमून ऐं ॿियनि पारां पुलिस जे शहीदनि खे भेटा पेश।